अहम ख़बर खां वाक़िया कंदा हलूं त जश्न आज़ादी हक़ जी जंग जी मुख्य तक़रीब अॼु राति जिना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में थींदी। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि महिमान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर भी शिरकत कंदा। टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि खां अलावा चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी भी मौजूदु हूंदो। हक़नि जी जंग जा हीरोज़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश करे क़ौमी ऐं मिली नग़मा पिणु पेश कया वेंदा। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त जश्न आज़ादी हक़ जी जंग जे मुख्य तक़रीब अॼु राति जिना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में थींदी। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि महिमान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर भी शिरकत कंदा। टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि खां अलावा चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी भी मौजूदु हूंदो। हक़नि जी जंग जा हीरोज़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश करे क़ौमी ऐं मिली नग़मा पिणु पेश कया वेंदा। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त जश्न आज़ादी हक़ जी जंग जी मुख्य तक़रीब अॼु राति जिना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में थींदी। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि महिमान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर भी शिरकत कंदा। टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि खां अलावा चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी भी मौजूदु हूंदो। हक़नि जी जंग जा हीरोज़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश करे क़ौमी ऐं मिली नग़मा पिणु पेश कया वेंदा।